अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सब ठीक ठाक हूंदा। मां तव्हांजो पंहिंजो दोस्त अयाज़ जमाली, तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब चैनल जमाली व्लॉग्स। नए व्लॉग सां गॾु आहियूं। अॼु अवां सां कल्ह पहिरियों व्लॉग ठाहियो वियो। अॼु तव्हांखे ॿियो व्लॉग ॻोठाणो माहौल, मुंहिंजो ॻोठु, मुंहिंजो ओताक ऐं मुंहिंजो देरो जिथे आहे उहो तव्हांखे ॾेखारियो वेंदो। जी दोस्तों, हीअ असांजे ओताक जी, असांजे देरे जी माना बैक साइड त हीअ स्कूल आहे प्राइमरी, पहिरें खां 5 क्लास ताईं। तव्हां ॾिसी रहिया हीअ असांजी मस्जिद आहे, उहा बि ओताक जे बैक साइड ते आहे। हीअ असांजो मेन गस आहे, जितां ओताक जो गस आहे, जितां ओताक जी पटड़ी निकिरे थी। हीअ असांजो ओताक जो अंदरियों माहौल आहे। हीअ दुकान आहे, असांजो दुकान जो बैक साइड आहे। हीअ असांजे दुकान जो फ्रंट साइड तव्हां चेक करे सघो था। हींअर अनी सीज़न जी पछाड़ी आहे, इन करे एतिरो अन असां वटि न आहे। हीअ असांजे दुकान जो अंदरियों माहौल, त केतिरो सामान असां वटि आहे, छा आहे। हीअ असांजो प्यारो भाउ थर जो आहे वीचारो, नगजी ठकुर राजपूत। तमामु VIP दुकान जी सेटअप। असां वटि फ्रिज, बोतलूं, हर शइ ॿाराड़ी जे हिसाब सां हर शइ हिन दुकान ते मिले थी। जी दोस्तों, हीअ असांजी बैठक आहे। जीअं हिते राति जो असां वटि TV पियल आहे, TV बि ॾिसंदा आहियूं। हीअ असांजो भांडो आहे, नंढो भांडो, जंहिंमें अन्न भाण ॿिज ॿनियुनि जो पियो हूंदो आहे। हीअ असांजी चकी आहे, आटा चकी, जंहिंजो ॿाहिरियों माहौल तव्हां ॾिसी सघो था। हीअ असांजो आहे, तव्हां सम्झी सघो माना ट्रैक्टर जो आहे। ट्रैक्टर असांजे जिते बीहंदा आहिनि छापरे में, हीअ उहो छापरो आहे जिते असांजे ट्रैक्टर बीहंदा आहिनि। तव्हां ॾिसी सघो था, इहे असांजा ढगा बीठा आहिनि। जेको ग़रीबाणो हाल आहे उहो मुंहिंजे ॾाढो। राति जो माल अंदरि हूंदो आहे हुन वाड़े में, ऐं ॾींहं जो असीं ॿाहिरि कढी छॾींदा आहियूं माल खे। हीअ असांजी मच्छरदानी आहे। गर्मियुनि मच्छरनि जे टाइम ते असीं माल खे हिन मारी में ॿधंदा आहियूं। हीअ जनाब असांजो तलाउ आहे, नंढड़ो ओताक जे हिसाब सां मच्छी जो तलाउ आहे। हिन पासे तव्हां ॾिसी सघो था बैलगाॾी आहे, ढगा उहा ॾेखारियां थो। ढगा ही बीठा आहिनि साम्हूं, कंहिंजी बैलगाॾी ही बीठी आहे। असां वटि बैलगाॾी अञा रवाज़ आहे। हींअर त ॻोठनि में हाणे कोन्हे, 100 मां को 80% आहे कोन, भई 20% हूंदो आहे कंहिं ॻोठ में। सो बि हीअ बि असांजी बैठक आहे, ओताक आहे, तलाउ जे कप ते। जी दोस्तों, हीअ असांजी ज़मीनूं आहिनि, ओताक जे पासे वारियूं ज़मीनूं आहिनि। हूं त माशाल्लाह गंज आहे, पर थोरो ओताक खां छिडियूं आहिनि। हीअ असांजे ओताक जे जेके भर पासे में ज़मीनूं आहिनि उहे तव्हांखे विज़िट कराईंदा। हीअ सौट आहे मुंहिंजो असगर टने जाम जो, जेको हींअर कुंडी लॻाए रहियो आहे, मच्छी थो पकिड़े तलाउ मां। अलाह करे मच्छी लॻेसि, पक कोन्हे, छो जो तलाउ में पाणी वॾो आहे तमामु। हीअ असांजो बोरची खानो आहे, जिते ओताक जे हिसाब सां बोरची खानो आहे। महिमान मड़े लाइ चांहि मानी लंगर जो इंतज़ाम आहे असां वटि। हीअ बोरची खानो आहे, बोरची बि रखियलु आहे, पर हींअर बोरची शायदि काॾे वियल आहे। असांजी मेन बैठक, जिते ॾींहुं राति असां हिते बैठक थींदी आहे। महिमान माण्हू जेको अचे हिते रहंदो। तमामु खुलासी आहे। हींअर उत्तर साइड खां असां हितां पाल ॾेई बंदि करे छॾियो आहे, त जीअं उत्तर जी हवा न लॻे, छो जो राति जो हिते ई सुम्हंदा आहियूं असीं। जेको महिमान माण्हू अचे हिते सुम्हंदो आहे, इन करे उत्तर साइड हींअर असां बंदि करे छॾियो आहे, न त चो तरफ़ खुलियलु हूंदो आहे। गर्मियुनि में बि हिते गर्मी न थींदी आहे। जी त दोस्तों, अॼु जो व्लॉग असीं हिते ई पंहिंजो एंड था करियूं। उम्मीद आहे तव्हांखे असांजो व्लॉग ज़रूरु पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि आयो हुजे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो। लख कुर्ब, महिरबानी।